कराची जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में किथे तेज़ त किथे वरी हल्की बरसात जो सिलसिलो शुरू थी वियो आहे, जंहिंखां पोइ गर्मी जे सतायल शहरियुनि जे चहिरनि ते मुर्क अची वई आहे। मौसमियात खाते मूजिबि कराची में ककर मुख़्तलिफ़ इलाक़नि में वसी रहिया आहिनि। शहर में गुज़री, क्लिफ्टन, डिफेंस, लियारी, आई चंद्रीगढ़ रोड, सदर, गुलशन ऐं हदीद ऐं लाॻापियल इलाक़नि में बरसात जो सिलसिलो जारी आहे। होॾां सरजाणी टाउन, नॉर्थ नाज़िमाबाद, न्यू कराची, गुलशन इकबाल, गुलिस्तानी जौहर, सराफ ॻोठ, औरंगी ऐं लांढीअ समेत लाॻापियल इलाक़नि में बि बरसात रिकॉर्ड थी रही आहे। यादि रहे त ईंदड़ कुझु ॾींहंनि दौरान कराची समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में मौसमियात खाते तरफ़ां बरसात जी अॻकथी कई वई आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।